સાચો સતરામ पारसा चंचलवार जी सुहाने समय में अज इन सुहाने सत्संग समारोह में शामिल थे आयूं सोएड़ी प्यार भरी घड़ियों में सबने भावरन भेनरुन ऐं सॼी संगत के पूज डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब जे तरफा आशीर्वाद शुभकामनाऊं ऐं वाधायूं। असां जॾहिं बि उन सच्चे साईं जी रहमत में ईंदा आहियूं त उनजो मक़सदु हूंदो आहे पंहिंजे जीवन के कुछ बेहतर बनाए अचो, पंहिंजी जिंदगी में कुछ बणिजी अचो ऐं पंहिंजे जीवन के खुशियुनि सां ऐं बहितरी सां अॻिते वधायूं। अॼु असां जंहिं दौर में गुज़री रहिया आहियूं उन में असां ते मालिक जी रहमत तमाम घणी आहे। असां सांसारिक तौर ते हर तरह सां सुखी आहियूं ऐं उन सां गॾु असां ज्ञान समझ ज्ञान अकुल बुद्धि उन्हीं में भी असां हमेशा अॻिते आहियूं, पर उन बावजूद असांखे उहा खुशी न आहे, असांखे उहो ओतिरो आनंद महसूस न थींदो। अञा निकिरे ॾिसंदासीं त पोइ थोड़ी जल पच उहा वधीक चई सघूं था, पर खुशी न। उहो इन करे त असां सभु कर्मनि ते यकीन रखंदा आहियूं, कर्मनि ते विश्वास रखंदा आहियूं ऐं असां चवंदा आहियूं त जेको कबो सो ई भोगबो ऐं जेको पोखबो सो ई पाइबो। उनजो कारण इहो हूंदो आहे छाकाणि असां जो शायदि उहो पोखियल सही न हूंदो आहे, बोयल सही न हूंदो आहे ऐं असांजो उहो ॾिनल सही न हूंदो आहे। जेकॾहिं असां ॾींदासीं सही त पोइ असांखे मिलंदो बि सही। ठीकु इएं जीअं कंहिंजी शादी हुजे, उहो शादी घोट जी थींदी आहे, पर घोट वेठल हूंदो आहे ऐं केतिरा ई रिश्तेदार दोस्त साथी ज्ञानी उहे सभु नचंदा रहंदा आहिनि। उहे पंहिंजी ख़ुशी जो खुली करे तमामु घणो इज़हार कंदा आहिनि, पर उन इज़हार खे उन प्यार ऐं मोहब्बत जे ॾेखाव खे ॿिनि तरीक़नि सां ॾिठो वेंदो आहे।
हिकिड़ा चवंदा आहिनि दिलि जी ख़ुशी सां नचे थो, ऐं के चवंदा आहिनि त सिर्फ़ ॾेखाव या साम्हूं वारे सां शो करे थो। ऐं वरी जेके टियां हूंदा आहिनि उन्हनि जी सोच उहा तमामु हल्की हूंदी आहे, ऐं उहे चवंदा आहिनि जंहिंजी पढ़ाई अहमक न अचे। अहमक चइबो आहे बेवकूफ़ खे, यानी शादी हूंदी तो छा न चए थो माना तूं कोई बेवकूफ़ आहे, जंहिंजी पढ़ाई अहमक न अचे। या बेगाने की शादी पे अब्दुल्ला देवाना, अहिड़े नमूने जा हिकिड़ा लफ़्ज़ उथंदा आहिनि। पर जेकॾहिं टिनी खे ॾिसंदासीं जेके दिलि सां प्यार सां मोहबत सां नचंदा, उहे पंहिंजी ख़ुशी में मस्ती में आनंद में हूंदा, उहे पंहिंजे प्यार में भरियल हूंदा, ऐं जेके ॾेखाव सां नचंदा उन जूं अखियूं सदाई जंहिंखे ॾेखारे हूंदनि ॾेखारणो हूंदो उनजे अॻियां पयूं फिरंदियूं, उनजे अॻियां पंहिंजा शो या प्यार न चऊं पर कर्तव्य ॾेखारींदा। ऐं जेके चवंदा जंहिंजी पढ़ाई अहमक न अचे, काई कुंज में तूं बीठा हूंदा, गिला कंदा खड़ा हूंदा, अञा जेके पंहिंजो ख़ुशी जो इज़हार कंदा उनजे लाइ लफ़्ज़ पिया ॻाल्हाईंदा। त जन प्यार सां नाच कयो उन्हनि हक़ीक़त में ख़ुशी पाती। जन सिर्फ़ ॾेखाव कयो उन्हनि सिर्फ़ शोबाज़ी कई। ऐं जन उबतो ॻाल्हायो उहे शादी जी ख़ुशी में बि ख़ुशी न वठी सघिया, अञा पंहिंजो पाण खे उबतो करे छॾियो। त साॻिए नमूने जेकॾहिं असां पंहिंजी ख़ुशी में ख़ुशि रहंदासीं त पोइ असांखे पंहिंजी ख़ुशी न हुजे ॿिए जी ख़ुशी मंझो बि एतिरो मज़ो वठी वेंदासीं, पंहिंजो जीवन बहकाए वेंदासीं। ऐं उहा ई वॾे में वॾी ख़ुशी हूंदी आहे जेकॾहिं असां ॿिए जी ख़ुशी में ख़ुशि रहणु अची वञे या सिखी वञूं त पोइ पंहिंजो जीवन सदाई बहकंदो रहंदो आहे। पर आम तौर असां मार उते खाईंदा जॾहिं असांखे ॿिए खे ख़ुशि थींदो ॾिसी पंहिंजे अंदर में ख़ुशी त न, ॾेखाव त न, पर अञा हिकिड़ी घृणा या नफ़रत जाॻंदी आहे। अंदर में अञा हिकिड़ो क्रोध, साड़ या हसद उथंदो आहे, जेका उहा अंदर जी जलन पैदा थींदी आहे कंहिं ख़ुशी ॾिसी करे। त पोइ जलन इहा पैदा थींदी आहे त साम्हूं वारो एतिरो ख़ुशि छो आहे, उनखे ख़ुशी छो मिली आहे।
लॻंदो इहो आहे असां उन ते सड़ंदा पिया हुजूं, उनखे साड़ थींदो पिया। पर साड़ असां पैदा कयोसीं, सड़ी असां रहियूं, जलन असां में आहे, त पोइ असांजी बाहि मां ॿियो छो सड़ंदो? हक़ीक़त में उहो साड़ ऐं जलन जेको पैदा थींदो आहे असां में, उहो असांजी ख़ुशियुनि खे नाश करे छॾींदो, उहो बिल्कुलु पोइ करे छॾींदो आहे। ऐं पोइ लॻंदो ईअं त शायदि साम्हूं वारे खे असां साड़े रहिया आहियूं, पर उहो खिलंदो रहंदो आहे, उहो हलंदो रहंदो। पोइ उहा जलन साड़ जीअं जीअं असांजो वधंदो वेंदो, तीअं तीअं असांजूं ख़ुशियूं पंहिंजो पाण सां शुरू थी वेंदियूं। छाकाणि त जीअं साड़ वधंदो, पोइ असां कंहिंजो घर ॾिसंदासीं, कंहिंजो ॿार ॾिसंदासीं, कंहिंखे चङा कपिड़ा पाईंदे ॾिसंदासीं, कंहिंखे चङो हलंदे ॾिसंदासीं, कंहिंखे खिलंदो ॾिसंदासीं, कंहिंखे कंहिंसां मिलंदो ॾिसंदासीं, कंहिंखे खाईंदो ॾिसंदासीं। जंहिं बि तरीक़े सां असां कंहिंखे ॾिसंदासीं, त पोइ खिलणु उन्ही जो हूंदो, मिलणु उन्ही जो हूंदो, हलणु उन्ही जो हूंदो, कपिड़ा उन्ही जा हूंदा, सभु कुझु ॿार उन्ही जा हूंदा। पर जेकॾहिं भेट कंदासीं, उन सभिनी चीज़ुनि खां वधीक असां कई गुना वधीक हूंदी उनजी भेट में। पर उनजे बावजूद बि साम्हूं वारो ख़ुशि रहंदो, उनखे पतो बि न हूंदो, असांजूं ख़ुशियूं ख़तम थी वेंदियूं। असांखे मालिक जेको एतिरो ॾिनो हूंदो, असांखे एतिरो बख़्शियो हूंदो, एतिरी रहमत हूंदी, असां उनखे साड़ में साड़े छॾींदासीं। खिलंदो ॿियो सड़ंदा असां ते वेंदासीं, कपिड़ो ॿियो पाईंदो, जलन असांखे हूंदी, हलंदो ॿियो, दिमाग़ असांजो बीठी वेंदो। त पोइ उन्ही साड़ ऐं जलन में असां पंहिंजूं ख़ुशियूं जलाइण शुरू करे ॾींदा, ऐं पोइ पंहिंजी तीली पाण खे ॾियणु शुरू कंदा, पंहिंजी बाहि पाण खे लॻाए छॾींदा। इन करे आमतौर ते कहावत हूंदी आहे, त जेको माण्हू ॿिए खे ग़लति ॾिसंदो कंदो ॾिसंदे पंहिंजे अंदर में क्रोध करे, ग़लति ॿियो करे, ऐं उनखे ॾिसी करे ग़लति छो थो करे, हीअ थो करे, पंहिंजे अंदर खे क्रोध में भरे, इहा हक़ीक़त में ॿिए जी ग़लती जी सज़ा पंहिंजो पाण खे ॾियण करे उहो थो ऐं भोॻूं सां था। तंहिंजे करे अहिड़ी हालतुनि में असांखे पाण खे संभालणो पवंदो, असांखे पंहिंजो पाण खे बढ़ाए रखणो पवंदो, असांखे पंहिंजो पाण खे कुझु ठाहे रखणो पवंदो। ऐं इन्ही करे ई हक़ीक़त में असां उन सचे साईं जी दावत में ईंदा त जीअं असां कुझु पाए सघूं, असां कुझु पंहिंजो पाण खे बनाए सघूं, कुझु पंहिंजो पाण खे उन मालिक जी रहमत पे रंगे सघूं, ऐं उहो सभु तॾहिं थींदो आहे जॾहिं असां कंहिंखे ख़ुशि थींदो ॾिसी ख़ुशि थियो, कंहिंखे बहकंदो ॾिसी
असांजो जीवन बहकी उठे। कंहिंखे वधंदो ॾिसी ईअं लॻे ॼण उहो असां एतिरा वधिया। ऐं सचे साईं चयो उहो थींदो तॾहिं आहे जॾहिं कंहिंखे ख़ुशि थींदो ॾिसी असांखे लॻे इहा ख़ुशी ॼण मुंहिंजी आहे। जीअं असां शादी में दाख़िल थींदा आहे भोजरी शादी, ख़ुशी हूंदी आहे, असां घड़ी खनि शामिल थियासीं, हलिया वेंदासीं, पर उहो वेठो हूंदो आहे नचंदा ॿिया रहंदा। जेको ॿिए जी ख़ुशी में नचणु सिखे, मनाए थो ख़ुशि थियणु सिखे, उनखे अचे त पोइ उहो पोइ ते न पवंदो, उहो सदाई अॻिते वधंदो। ऐं सचे साईं त अहिड़ा कई मौक़ा जीवन में जो हर मौक़े ते पंहिंजो पाण खे छॾे करे ॿिए खे ख़ुशी मिले। कॾहिं पंहिंजो ॿार ॾेई करे, पंहिंजो ॿार ॾियणु ठीकु, पर पंहिंजे ॿार जे बलिदान ते ॿिए जे घर में ॿार पैदा थिए ऐं उन जेको मुंहुं ॾिसण लाइ तयारु न हुजे ऐं साईं जन सभिनी खे वठी करे उन जे ख़ुशी खे, उन जे घर खे एतिरो रौनक सां बख़्शे भरेनि, त इहा केतिरी वॾी ॻाल्हि आहे। जेको ॿार जो क़त्ल करे उन जे ॿार खे एतिरो भर। रस्ते ईंदे पंजू देरे जे मदद जी स्टेशन ते शख़्स चयो, चइसे मूंखे 30 बुखार आहे, यानी हर ट्रेन बुखार का मां ख़ानदानी अमीर है, पर सब कुछ ख़त्म थी वियो ऐं हाणे खाधो बि कोन्हे, मुंहिंजी औताक हलंदी। सब दोस्त साथी शहर वारा ॿिया सभु ईंदा ऐं सभु एॾी मोहबत ईंदे जेको अंदाज़ कोन, सभु सां बहितर रहणो। पर जीअं बुखार आयो, बीमारी वरिती, कारोबार ख़त्म थियो, सभु कुझु वञणु लॻो, त जीअं जीअं संसारी वैभव, पैसो, पदार्थ, माल मिल्कियत वेंदा रहिया, उन सां गॾु सभु दोस्त साथी में वेंदा रहिया, मिट माइट में वेंदा रहिया। जेके चवंदा तूं सभु कुझु आहे, जान ॾियण जे लाइ तयारु हूंदा, वरी उन्हनि अखि खड़ी में कोन पियो थिए। ऐं जॾहिं हाणे तव्हां जो ॿुधो ऐं मूंखे उन शख़्स चयो त साईं जन चवनि था उनजी रहमत सां तूं वरी कुझु बणिजी सघे थो, वरी सही थी वेंदो, तुंहिंजी तबियत सही थी वेंदी। त जंहिं वक़्तु मां आयुमि पए, रस्ते ईंदे मुंहिंजो हिकिड़ो पुराणो दोस्त मिलियो, साथी मिलियो, जेको उन वक़्त जो मुंहिंजो जिगरी दोस्त हो। ऐं ईअं लॻंदो ॼण हर को चवंदो तोखे सां ॼण हली सघो, तव्हां ॿई एतिरा हिकु ॿिए सां कीअं रही सघंदा। ऐं जॾहिं आयुमि पए त उहो मिलियो ऐं मूंखे ॾिसी चए, ओ सभु तूं? मां चयो यार किथे करे मिलियो ई न। शायदि एक्चुअली मां सम्झो त मूंखे कॾो को मरी वियो आहे, पर अञा आहे छा?
ॾिसी इहे लाश ॿुधी करे जेको साईं मूं ताईं गुज़री त जॾहिं संसार में कुझु हुयुमि त पोइ हुयुमि, पर हुनखे मुंहिंजी ज़िंदगीअ मौज जो पतो बि कोन्हे। ऐं पोइ उतां थी करे सिधो मां स्टेशन ते हलियो आहियां ऐं हाणे घटि तब बर्दाश्त कोन थो थिए। तंहिंजे करे इहो हाणे तव्हां वधो पाण संभालियो, मूंखां संभालियो नथो थिए तॾहिं साईं ने चयोसि, उन सचे साईं चयो त ठीकु आहे संभालियो त ॾे, अॼु खां बाद तुंहिंजा तब मूंखे ईंदो, तोखे न ईंदो आहे। चई बाबा पातोसि, आशीर्वाद ॾिनोसि त जेको ॿियो सां गॾु ॾिसी कीअं तव्हांखे छो अचे, तव्हां त आसीस कयोसि ईअं ई लहे। तॾहिं साईं ने चयो जे चवे लाहियो त मां ईअं ई लाहे छॾां था, पर हिन चयो तव्हां वठो, ठीकु आहे, अॼु खां बाद मूंखे ईंदो, तोखे कुझु न थींदो। ऐं उन ॾींहं खां वठी जेको साईं जन सां भाकुर पातो ख़ुशी में खिली करे, त उन्ही खे तप न आयो, पर साईं जन जॾहिं तप ईंदो त खिलंदा। ऐं हर ट्रेन साईं जन खे बुखार ईंदो। सो जॾहिं ॿिए जी ख़ुशी खे ॾिसी करे ख़ुशि थिया ऐं हुनखे आशीर्वाद ॾिनी साबू खे त भई तुंहिंजो वरी उतां खां हलंदी, तूं वरी पहिरें रोज़ खां वधीक माणींदे। ऐं हू जीअं ॾियो मुंहिंजा कारोबार सभु कुझु शुरू थियणु शुरू थी विया, वरी दोस्त मोटणु शुरू थी विया। पर वापसी खां बाद जेके अॻु में मुंहिंजूं महफ़िलूं हलंदियूं उहे मालिक जी रहमत जे रंग में तब्दील थियण लॻियूं। उन सचे साईं जो नेम, ध्यानु, सिमरन ऐं जेको उताकनि में कुझु हलंदो हुओ ॼण भंडारो थी करे हलणु शुरू थी वियो। ऐं हुन पंहिंजो पाण खे बि धन बणायो ऐं ॿियनि खे बि। ऐं साईं जन उनजी ख़ुशी में एतिरो त खिलिया, एतिरो त भाकुर पाता जो हक़ीक़त में अॼु ॾिसंदासीं उन साबिती यादि करण वारो न, पर सचे साईं जा शीश झुकाइण वारा लखे करोड़े मिलंदा आहिनि। तंहिंजे करे जॾहिं असां ॿिए खे ख़ुशियूं ॾींदासीं त पोइ ख़ुशियूं कई गुना ज़्यादा थी करे वापसि ईंदियूं आहिनि ऐं पोइ उहो दुख न लॻंदो आहे। तंहिंजे करे असांखे अॼुकल्ह सभु कुझु हूंदे जेको उहो सुकून, शांती, ख़ुशी, अंदर जो उत्साह न आहे, पर हर हिकु पंहिंजे अंदर में साड़, जलन, क्रोध में जलियल हूंदो आहे। उनजो कारण हूंदो आहे ॿिए खे ख़ुशि ॾिसी करे पंहिंजी ख़ुशियुनि खे पाण आग लॻाए, पंहिंजी ख़ुशियुनि खे पाण तीली ॾिया, ॿिए खे ख़ुशि थींदो ॾिसी करे पंहिंजे अंदर में जलन ऐं साड़ पैदा कर। ऐं जलन ऐं साड़ सिंधी ॻाल्हि असल में साड़ींदो ई सही। ऐं इहो ई कारण आहे जंहिंजे करे कॾहिं सॼा मुंहुं ख़राबु हूंदा आहिनि, कॾहिं अंदरि ख़राबु हूंदो आहे, कॾहिं अंदरि में साड़ हूंदो आहे। ऐं असां पंहिंजे जीवन जे उन उत्सव, उन प्यार, उन ख़ुशी खे न मल्हाए सघंदा आहियूं ऐं न इज़हार करे सघंदा आहियूं। जेकॾहिं कॾहिं इज़हार कंदा बि आहियूं त उहो बि अंदर में जलंदे ॿाहिरि बेशक खिले। तंहिंजे करे असां कॾहिं ॿिए जे करे पंहिंजूं ख़ुशियूं न जलंदी, पर असांखे यादि रखणु खपे त असां कंहिंखे ॾींदासीं उहो जेको कुझु असां वटि हूंदो, जेको न हूंदो त पोइ कीअं ॾींदासीं। जीअं असां मार्केट में
असां सब्जी जी दुकान ते बि वञूं, किराने ते बि वञूं, कपिड़े जे ते बि वञूं, ज्वेलरी जे बि दुकान ते वञूं, शू शॉप ते बि वञूं, पर जिते बि वेंदासीं असांखे सब्जी जी दुकान ते कपिड़ो कोन मिलंदो, कपिड़े जी दुकान ते किरानो न मिलंदो, किराने जी दुकान ते ज्वेलरी न मिलंदी, ऐं ज्वेलरी जी दुकान ते असांखे शूज़ न मिलंदा। जंहिंजो दुकान हूंदो उहो ई कुझु मिलंदो। तंहिंजे करे जहिड़ी चीज़ असां पाण में पैदा कंदासीं असांखे उहा ई मिलंदी, उहा ई ॿिए खे ॾींदासीं। तंहिंजे करे जॾहिं बि असांखे लॻे असांखे कंहिंखे कुझु ॾियणो आहे पोइ न सम्झूं असां छाजो दुकान खोली वेठा आहियूं, यानी असां वटि छा आहे जेको ॿिए खे ॾियूं था। आया ज्वेलरी ॾियूं था, शूज़ ॾियूं था, कपिड़ो ॾियूं था, किरानो ॾियूं था, सब्जी ॾियूं था, असां ख़ुशी ॾियूं था, आनंद ॾियूं था, प्यार ॾियूं था, मोहबत ॾियूं था, या साड़, जलन, क्रोध, हवस, हसद असां सभु उहे ॾेई रहिया आहियूं। पोइ जेको कुझु ॾींदासीं तहिड़ो पाईंदासीं। तंहिं करे जीवन में असांखे साड़ खे साड़े छॾिणो आहे, पर मुस्कुराहट सदाई बनाए करे रखणी आहे। जलन खे जलाए छॾिणो आहे, पर मोहब्बत खे महकाइणो आहे। निफ़रत खे ख़त्म करणो आहे, पर प्यार ऐं बाबोर खे सदाई पार पहुचाइणो आहे। तंहिंजे करे असां पंहिंजो पाण खे बहितर कंदा आहियूं ऐं इन्ही करे सचे साईं जी दावन में ऐं जॾहिं ईंदा आहियूं त पोइ असां सुख घुरंदा आहियूं, शांती घुरंदा आहियूं, रहमत घुरंदा आहियूं, वधीक वाधारो घुरंदा आहियूं, तरक़ी घुरंदा आहियूं, सुकून घुरंदा आहियूं। उते पहुचण ते कॾहिं बि असां दुख, दर्द, कष्ट, परेशानी, तकलीफ़ कॾहिं वठण जो सोचो बि आहे? असांखे सोच में ॾेई आहे। सोच इन्ही करे रहंदी आहे भई उते इहो सौदो ई कोन्हे तकलीफ़, दुख, परेशानी जो, जंहिं दुकान ते वेंदासीं उहे कुझु मिलंदो। इन करे रहमत, आसीस, कृपा, करुणा, प्यार, मोहब्बत, पहुतरताई, नेम, ध्यान, सिमरन, उन सच्चे साईं जी रहमत असां सभु उहे ई त घुरंदा आहियूं जेको उते कुझु मिलंदो। पोइ जेको असां वठंदासीं त सिंधी ॻाल्हि जो संभालींदासीं त वरी असां ॾींदासीं। जीअं हुतां असां होलसेल में वठी आयासीं, लेकिन तेल छाप वांगुरु ॾियूं त सही। तंहिंजे करे असां जॾहिं बि उन सच्चे साईं जे नाले ते कंहिं ॾींहुं, कंहिं प्रोग्राम, कंहिं उत्सव, कंहिं मौक़े ते गॾु थींदा आहियूं या रोज़ उनजी दावन में वेंदा आहियूं त उनजो मक़सदु आहे उनजी रहमत खे पाईंदा अचूं, उनजी कृपा ऐं करुणा खे पाईंदा अचूं ऐं पंहिंजे जीवन खे सभाॻो बणाए सदाई सुरखुरो करे सदाई उनखे सजाईंदा हलूं, गुलनि वांगुरु महकाईंदा हलूं, पाण बहकंदा हलूं, उनजे नाम, ध्यान, सिमरन सां पंहिंजे चहिरे खे उन मालिक जी रहमत सां भरींदा हलूं ऐं जेको कुझु भरींदा हलूं उहे चङाई, पहुतरताई, बहितरी, शेवा, सिमरन, सत्संग, बहितर वहिंवार उहे हिसाब में विरहाईंदा हलूं जो पंहिंजी ज्योति, जीवन जी ज्योति खे जगमगाईंदे उन जानिब तरफ़ वधंदा हलूं। सॼ जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पर सभु गॾु थिया, उहो मौक़ो असांखे यादि थो ॾियारे त जेको पोखींदासीं सो पाईंदासीं।
जेको कंदासीं सो ई भोगींदासीं। तंहिंजे करे हाणे असां ख़ुशियूं ॾियणु शुरू कयूं ऐं ख़ुशियूं जेके ॾियूं उहे बि शादी वांगुरु, शादी पर आहे, पर उहो ख़ामोश वेठो आहे। पर जेके ज्ञानी आहिनि, मुंहिंजा दोस्त आहिनि, साथी आहिनि, रिश्तेदार आहिनि, घण घुरा आहिनि, प्यार वारा आहिनि, उन्हनि खे होश में न उहे उनजी ख़ुशी खे पंहिंजी ख़ुशी एतिरो सम्झंदा आहिनि ॼण असांजी ख़ुशी आहे, ऐं हू उनजी ख़ुशी खे मथे खणी करे रखंदा आहिनि। ऐं उहे ई ॾिसंदासीं उन जूं अखियूं हुजनि, उनजी हालत हुजे, पोइ प्यार सां भरियल हूंदा। पर जेकॾहिं थोरो ॾेखाव हूंदो त पोइ प्यार न हूंदो, सिर्फ़ु अखियूं हूंदियूं। ऐं जेकॾहिं न सम्झी हूंदी त पोइ शादी जे मौक़े ते धूल तमामनि में बि अहिड़े प्यार भरे माहौल में बि हिकिड़ी कुंड वरतू खड़ा हूंदासीं ऐं अञा ईअं लॻंदो ॼण अञा कुझु ख़राबु आहे, असां चङाई में बि चङाई पाए न सघंदासीं। तंहिंजे करे असां पंहिंजे जीवन खे बहकाए करे रखूं। जॾहिं ॿिए खे ख़ुशि थींदे ॾिसी, ॿियनि खे वधंदे ॾिसंदी, ॿियनि खे मुस्कुराईंदे ॾिसी ऐं ॿियनि खे खाईंदे पीअंदे ॾिसी असांखे ख़ुशी थिए त पोइ उहे ख़ुशियूं, उहो बहकाव, उहो महकाव, उहो सभु अचणु शुरू थी वेंदो ऐं पंहिंजो जीवन महकणु शुरू थी वेंदो। सभु जंहिं प्यार भरी घड़ियुनि में पाण सभु गॾु थिया, उन शुभ अवसर ते उन सचे सतगुरु दार, उन ईश्वर दार इहा ई इल्तिजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत बचे जीअं उन सचे साईं खां रहमत पाईंदा आहियूं, जीअं उन खां आसीस घुरंदो जीवन बहकंदो रहे, त साॻिए नमूने असां उहे जीवन ॿियनि जो बि बहकाईंदा रहूं ऐं ॿियनि खे बि उन ख़ुशियुनि में शामिल कंदे ऐं उनजी ख़ुशियुनि में शामिल थींदे सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहूं। ऐं उहो सभु तॾहिं थींदो जॾहिं उहो गुण पंहिंजे अंदरि में धारण कंदासीं, यानी सचे साईं जो नेम, ध्यानु, सिमरन असां हर रोज़ कुझु वक़्तु कंदासीं ऐं उनजे गुणनि खे, उनजी रहमतुनि खे पंहिंजे जीवन में आणे सदाई पे बहकंदा रहंदासीं। सो अॼु जी प्यार भरी घड़ियुनि में ऐं तव्हां सभिनी भाउरनि, भेनरुनि ऐं सॼी संगत खे पूज डेवली साहब, संत सतराम धाम, राणकी साहब जे तरफ़ां आशीर्वाद, शुभकामनाऊं, वाधायूं। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।